ॿ रातूं पहिरें टे रातूं पहिरें असांखे ख़बर पई कि असां ते हिकिड़ी 5th टाइम FIR कराई वई जाम शोरे जे अंदरि ऐं कंहिंजी तरफ़ां कराई वई कातिल ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी जी हिनार भेण जी तरफ़ां। ऑलरेडी ही केस तमामु हाईलाइटेड हले पियो थो, सभिनी खे ख़बर आहे, कंहिंखे अगरि रिपीट करण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे भाउ खे 26 डिसेंबर 2024 ते मर्डर कयो वियो ऐं हुन जो जेको मेन अक्यूज़ड आहे उहो अॼु ॾींहं ताईं आउट ऑफ कोर्ट आहे ऐं इवेट थो करे लॉ खे, पुलिस जी कस्टडी में नथो अचे। ऐं हिनार जॾहिं कन्फर्म हो कि 5 जनवरी ते हुनजी बेल इनशाला रिजेक्ट थियणी, त हुननि हिकिड़ो ड्रामो कयो आहे। मुंहिंजी अलहमदुलिल्लाह शादी थी चुकी आहे। आई एम वेरी हैप्पी विथ माई लाइफ। माशाल्लाह मुंहिंजी 2 शादियूं थियल आहिनि ऐं अगरि हू मुंहिंजी कैरेक्टर असैसिनेशन कनि था या चवनि था कि ही मां हुन जे इश्क में कयो आहे, तो सभिनी में पहिरीं तो इहे जवाबु ॾियनि कि मां तो मूव ऑन थी वियसि, मां तो शादियूं कयूं आहिनि, हिननि अञा ताईं छो न कई आहे, यानी एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे। त इहे पंहिंजो जवाबु ॾियनि। अली मुर्तज़ा साहब ते हिननि कई इल्ज़ामात हया आहिनि ऐं हुननि जी मौत जे हवाले सां जेको मर्डर थियो आहे, ब्रूटल मर्डर, गोलियूं हणी, हुन लाइ चवनि थियूं कि हू एल्कोहल सां हुनजो थियो आहे। त पहिरीं ॻाल्हि आहे कि असांजी शायदि अवाम बि अहिड़ी को हाणे दौरु आहे 2026 में माशाल्लाह एंटर थी विया आहियूं, ईअं न आहे। सभिनी खे ख़बर आहे कि मेडिकल रिपोर्ट्स हूंदियूं आहिनि, पोस्टमार्टम थींदो आहे, उहा रिपोर्ट थींदी आहे, पुलिस ऑफिसर्स जी रिपोर्ट थींदी आहे, फॉरेंसिक्स थींदा आहिनि, ब्लड स्टेन रिपोर्ट्स थींदियूं आहिनि। हिननि कहिड़ी टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट कई आहे, या हाउ कैन शी से, कीअं थी चई सघे कि हू एल्कोहल ओवरडोज सां फौत थियो? हिननि मां केरु हिते मौजूदु हो? अगरि ही चवनि थियूं, चलो मां चवां थो, मां मञा थो, तव्हांजी ॻाल्हि अगरि मां मञा थो, तव्हां कीअं था चओ? तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे? तव्हां वठी अचो न दुनिया जे अॻियां। तव्हां मुंहिंजे भाउ ते इल्ज़ाम हणो था, त तव्हां मां केरु हिते माना मौजूदु हो छा जो हिन ॻाल्हि खे, या तव्हांजो को डॉक्टर हिते मौजूदु हो? कहिड़ी तव्हां इहा जेका इल्ज़ाम तव्हां हणो था, ॾिसो रुॻो इल्ज़ाम हणण सां ॻाल्हि न बीहंदी आहे। ॻाल्हि आहे फैक्ट्स जे मथां। फैक्ट इहो आहे, मुंहिंजे भाउ खे 26 डिसेंबर ते हिननि शहीद कयो, कंहिंजे चवण ते कयो, कंहिंजी भच ते करायो, उहा ॻाल्हि पोइ आहे, पर हुनखे ब्रूटली ग़ुलाम मुस्तफ़ा मारियो, जंहिंखे पूरो ॻोठु शायदि हूंदो। तव्हां कंहिंखां मूंखां न पुछो, ॻोठ खां वञी पुछो। पर हीअ चवंदा CCTV वीडियोज़ न, CCTV वीडियो ऑलरेडी पुलिस वटि आहिनि। हीअ टाइम वेस्ट माण्हुनि खे हिकिड़ो सर्कल जे अंदरि फेराइण जी ॻाल्हियूं आहिनि। सोशल मीडिया ते हिकिड़ी सिंपथी गेण करे को ऑल्टरनेट हिन जो को मोटिव आहे ऐं हीअ हिन में नज़र अची सघे थो। मुंहिंजे ख़्याल में वीडियो मां तव्हांखे मोकिलींदुमि। बहरहाल हिन में टोयोटा क्रॉस गाॾी हिन जी नज़र अचे थी, वञे थी, पोइ हू केरु पियो हलाए? हिन जे CDR तव्हां ॾिसो, ही गवाह ॿुधो, ही सभु 50-100 माण्हू सभु ईअं ई आहिनि। रही ॻाल्हि हिननि जेको उते FIR जी ॻाल्हि कई आहे कि असां हिननि जे मथां हमिलो कयो आहे, उहा हिकिड़ी मनगढ़ंत कहाणी आहे। उहा बि अहिड़ी कहाणी आहे कि केरु अगरि शऊर वारो माण्हू पढ़े या ॿुधे त हू चवंदो यार कहिड़ी हॉलीवुड जी फिल्म या बॉलीवुड जी फ्लॉप फिल्म हिननि ठाही आहे कि 7 गोलियूं हलनि थियूं, हुननि मां 3-4 मिस थींदियूं आहिनि ऐं 4 हुनखे लॻनि थियूं, उहे बि नॉन वाइटल ऑर्गन्स ते, को टंग में लॻे थी, को बांह में लॻे थी, ऐं असां चऊं था पलांत पूरो थी वियो। यार कम ऑन, अगरि असांखे कंहिंखे करिणो ई हूंदो, हेॾी असां ख्वारी कंदा जो 400 किलोमीटर वेंदा, 4 ॼणा वेंदा, त उहो इंसान जो कमु लाहींदा या हू वरी हुनखे नॉन वाइटल ऑर्गन्स ते हणंदा ताकी कल को हू वरी असांजे ख़िलाफ़ु अहिड़ी बयानबाज़ी कनि? दिस इज़ ऑल अ ड्रामा। मेन केस आहे डीरेल करण लाइ। मेन केस में इनशाला कूड़ एतिरो ॻाल्हाईंदा आहिनि कि कंहिंखे अगरि कूड़ ॻाल्हाइणु सिखणो आहे त हिननि जी ट्रेनिंग में अची वञनि। मां त इहो चवंदुमि, अदी गिनवा जी ट्रेनिंग में अची वञो, तव्हां माशाल्लाह टॉप कंदो कूड़ जे अंदरि, मास्टरी तव्हांजी थी वेंदी। मां इहो चवंदुमि कि असांखे ख़ुदा न ख़ास्ता मूंखे, मुंहिंजे फादर खे को बि नुक़सानु ईंदो त हुनजो ज़िम्मेदार दीन मोहम्मद जलबाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी, मुजतबा ऐं हाणे हिन जी भेण गिनवा बि हूंदी। माना जंहिंखे शहीद थियणो उहो बसि मुंहिंजे भाउ खे हो। माना बसि रुॻो मुंहिंजो भाउ रुॻो हुन लाइ गोलियूं ठहियूं असली, जेके हुनखे चीरे छॾियूं, हुनजे जिस्म खे, कि अॼु ॾींहं ताईं हू 8-10 फुट क़बर में आहे ऐं हीअ अञा ताईं फिरनि पिया। हीअ घड़ी जेको ॾिसो न, मां अञा ताईं पंहिंजे भाउ जी घड़ी पाए फिरंदो आहियां, छो जो हू दुनिया में कोन्हे। तव्हांखे थोरो ख़ुदा जो ख़ौफ़ कर। असांजा आंसू ख़ुदा जो कसम असां न कंदा आहियूं दुनिया जे अॻियां, अलाह जे अॻियां आहे। असांखे हीअ जेके मगरमच्छ जा आंसू आहिनि, मगरमच्छ हिकिड़े 2 फेस्ड, असां न आहियूं कि हीअ बिला वजह औरत कार्ड इस्तेमालु कयूं। असां हक़ ऐं सच खे बयानु कंदा तव्हांजे अॻियां, उहा रियलिटी। ऐं हिननि खे बि केरु इहो सम्झाए कि ख़ुदा रा तव्हां ग़लति राह ते आहियो। हिननि जा जेके ही वकील आहिनि, इहे वकील कोन्हनि,
इहे हिकिड़ो माफ़ी आहे। वकील सुठा बि आहिनि, चङा बि हूंदा, उहो इन्हनि खे ख़ुदा हिननि खे सम्झाइनि की महिरबानी करे हाणे तव्हां सरेंडर कयो, जंहिं गुनाह कयो आहे उहो तौबा करे अलाह मता तव्हां लाइ को रस्तो खोले। तव्हां पंहिंजे पाण सां ज़ुल्म था कयो, पंहिंजी नस्लनि सां ज़ुल्म था कयो, रोज़ इहो ड्रामो करे, ऐं अलाह जो वॾो तव्हां ते पकड़ ईंदी